रहीम। मथे स्टेज ते वेठल मौजूद मेहमान साईं कंवर अली लिगाजी साहब कमिश्नर लाड़काणो ॿिया दोस्त ऐं सामने वेठल अदीब दोस्त अदब सां वाबस्ता फनकार ऐं शोबे सां वाबस्ता जेके ॿिया अस्सलाम वालेकुम या भावनगर जी महिरबानी एज़ाज़ बख़्शो पंहिंजी किताब मुहरत में महिमान करे विहारियो ऐं मुनवर पंहिंजो सहाफ़ती दुनिया में पाण मल्हायो आहे ऐं तक़रीबन हुन पाज़ेटिव जो पैसो साफ़ न कई आहे तॾहिं को ब्लैक मेलिंग वारी साफ़ न कई आहे ऐं पंहिंजो आर्ट्स काउंसिल में बि हुनजो सुठो किरदारु रहियो आहे शुरूअ खां वठी आर्ट्स काउंसिल में बि रहियो आहे ही ताज़ो हाणे हिन अदब में बि क़दम रखियो आहे ऐं शाइरीअ जो पहिरियों किताबु हुनजो छपिजी आयो आहे हुन शाइरीअ जे किताब जे छपजण ते मां हुनखे पंहिंजे दिलि जे गहराइण सां लख लख मुबारकूं ॾियां थो। इन दुआ सां त अलाह साईं हिनखे सदा ख़ुशि रखे ऐं हिमत ॾे त अॻिते बि इहो कलम जो पूरो कंदो रहे। तव्हांजी महिरबानी।